आगाह कयां खे दादू मां जतोई ऐं शाहाणी बिरादरी में खूनी तकरार जो निबेरो थियो आहे। जतोई बिरादरी मथां मंठार ऐं तालिब शाहाणी क़त्ल जो 50 लख रुपया ॾंड विधो वियो आहे, जॾहिं त शाहाणी धुर मथां गुलाम मुर्तज़ा जतोई जी लांढियुनि ते कब्ज़े जो 30 लख रुपया ॾंड विधो वियो आहे। ये अहम ख़बर मां ताईं पहुचाई पिया। दादू मां जतोई ऐं शाहाणी बिरादरी में खूनी तकरार जो निबेरो थियो आहे। जतोई बिरादरी मथां मंठार ऐं तालिब शाहाणी क़त्ल जो 50 लख रुपया ॾंड विधो वियो आहे, जॾहिं त शाहाणी धुर मथां गुलाम मुर्तज़ा जतोई जी लांढियुनि ते कब्ज़े जो 30 लख रुपया ॾंड विधो वियो आहे। इन जा तफ़सील मालूम कंदासीं दादू मां तारिक लगारी खां। तारिक, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी, दादू जे कचे वारे इलाइक़े में 20 ॾींहं अॻु जतोई ऐं शाहाणी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि विच में माल जी भेल तां जेको तकरार थियो, जंहिंजे नतीजे में खूनी झेड़े अंदरि जेको ॿ ॼणा मारिजी विया हुआ, शाहाणी बिरादरी जा तालिब ऐं मंठार शाहाणी, उन्हनि जे क़त्ल जो ऐं गुलाम मुर्तज़ा जतोई जे लांढियुनि ते शाहाणी बिरादरी तरफ़ां जेको कब्ज़ो कयो वियो ऐं संदसि बंगले तां जेको सोलर सिस्टम खणी विया, उनजो अॼु फ़ैसिलो थियो आहे। अॼु जेको राजूणी निबेरो थियो आहे, उन में मीर मंज़ूर ख़ान पावर जेको अॻूणो सूबाई वज़ीर आहे, उनजी सरपंची हेठि फ़ैसिलो थियो आहे। जनत फ़ैसिले में दादू पीपल्स पार्टी जो MNA रफ़ीक अहमद जमाली ऐं अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर गुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई, आबिद अली ख़ान जतोई ऐं उन सां गॾु ॿिया जेके मौज़ूइन हुया उहे पिणु शरीक हुया। जनत शाहाणी ऐं जतोई धुर जा 6 माण्हू पिणु जिरगे में शरीक थिया हुआ। जिरगे जी फतवा ॿुधाईंदे जेको आहे सो चयो वियो आहे त धुरनि मथां 80 लख रुपया ॾंड मुक़ररु कयो वियो आहे। शाहाणी बिरादरी जे 2 ॼणनि जे क़त्ल जो जेको ॾंड मुक़ररु कयो वियो आहे उहो 50 लख रुपया मुक़ररु कयो वियो आहे। जॾहिं त अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर गुलाम मुर्तज़ा ख़ान जतोईअ जे ज़मीन ऐं लांढियुनि ते कब्ज़े करण जो 30 लख रुपया ॾंड मुक़ररु कयो वियो आहे। 30 लख रुपया। ठीकु आहे तारिक, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।